नज़रवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त वज़ीर आज़म जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली घटि तरक़ी कंदड़ मुल्कनि खे वधीक मुतासिर कयो वए। घटि तरक़ी कंदड़ मुल्कनि लाइ कर्ज़ जा शर्त आसान कया वञनि। समूरी दुनिया गुर्बत ऐं खुराक जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। तरक़ी कंदड़ मुल्कनि खे पोइते पयल मुल्कनि जी मदद लाइ क़दम खणणा पवंदा। नज़रवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त वज़ीर आज़म जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली घटि तरक़ी कंदड़ मुल्कनि खे वधीक मुतासिर कयो वए। घटि तरक़ी कंदड़ मुल्कनि लाइ कर्ज़ जा शर्त आसान कया वञनि। समूरी दुनिया गुर्बत ऐं खुराक जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। तरक़ी कंदड़ मुल्कनि खे पोइते पयल मुल्कनि जी मदद लाइ क़दम खणणा पवंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।